नाज़रीन, उमरकोट तालुक़े जे तारीख़ी हाई स्कूल बोदर फार्म जी इमारत जो मरमती कम 1 साल खां रोलड़ जो शिकार आहे, जंहिं करे शागिर्द ऐं उस्ताद ॾुखियनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वीडियो लिंक ते मौजूदु आहे जानिब दलवाणी। जी जानिब जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु आऊं बोदर फार्म जी मेन जेका हाई स्कूल बोदर फार्म आहे उन में मौजूदु आहियां। हिते जेको शागिर्द एहतिजाज कयो आहे, जंहिंजो मुतालबो इहो आहे त ठेकेदार जेको आहे इन्हनि जी जेका स्कूल आहे उहा रिपेयरिंग जो कमु जेको 1 साल खां उहो बंदि आहे। उनजे ख़िलाफ़ु शागिर्दनि अॼु जेको आहे एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां शागिर्दनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। हाई स्कूल बोदर फार्म जेको इन जो कमु शुरू थियो तक़रीबन साल खण अॻु में, उहो जेको असांजे जेके कमरा हुआ वेहण जा, उहे जेको ठेकेदार उहो ढाहे वियो आहे। ऐं जेको ठेकेदार जॾहिं कमु स्टार्ट थिए थो त सिर्फ़ु 10 ॾींहं अचे थो ऐं कमु करे थो। ऐं 10 ॾींहंनि में माना स्कूल में कमु शुरू थिए थो ऐं माना कमु हले ई कोन थो। जेके ढाहे विया आहिनि ऐं जेके क्लासूं असीं पाण प्राइमरी अंदरि वेठल आहियूं ऐं क्लासूं जेके आहिनि सफ़ा नंढियूं आहिनि, शागिर्द जेके सही अंदरि वेही नथा सघनि। साल खन अॻिते असांजे स्कूल जो कमु शुरू थियो आहे, जेको अञा ताईं मतिलबु मुकमल न थियो। ठेकेदार हिकिड़ो ॾींहुं अचे थो, 10 ॾींहं एब्सेंट आहे। त हीअ असांजो बिल्डिंग ॾिसी सघो था, जेको मतिलबु हिन स्कूल में 600 शागिर्द आहिनि ऐं हिकिड़े क्लास में 150 आहिनि। त असां अॻिते इम्तिहान अचनि पिया त उनजो खोट आहे, तंहिंजे करे असां वॾनि खे इहो अपील करूं था त असां जेको स्कूल आहे उनजो कमु जल्दी से जल्दी कराए वठे। पेपर अचण वारा आहिनि, अप्रैल में अची वियो। असांखे पेपर ॾियणा, पेपर किथे ॾींदासीं असां? गर्मी जाम आहे। उस्ताद बि असां उस्ताद बि हिते वेही कोन था सघनि, सही गर्मी जाम आहे। असांजे स्कूल जी छित ढाहे वई आहे, न को था ठाहे ॾियनि। 1 ॾींहुं अचनि था, 10 ॾींहं कोन था अचनि। असांजा एग्ज़ाम मथा विया अचनि, असीं किथे वेंदासीं? हाई स्कूल बोदर फार्म जे शागिर्दनि जा वीचार ॿुधा, जंहिंजो चवणु आहे त ठेकेदार जेको आहे, जेको हिन स्कूल जो रिपेयरिंग जो कम जो ठेकेदार आहे, उन जेको आहे उहो 1 साल खां जेको स्कूल जूं छितूं टोड़ाए, कमरनि जूं जेको छितूं टोड़ाए पाण हलियो वियो आहे। ऐं हाणे जेको आहे उहो तक़रीबन 1 साल गुज़री वियो आहे, पर अञा ताईं रिपेयरिंग जो जेको कमु मुकमल न आहे थियो। हिननि जो इहो मुतालबो आहे त हिन जो नोटिस वरिती, फौरी तौरु जेको आहे स्कूल जा जेके छितूं टोड़ियल आहिनि, रिपेयरिंग जो कमु आहे इहो मुकमल करायो वञे।